अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग में अव्हां खे चऊं था भलीकार। हिन वक़्तु जेकॾहिं सॼे मुल्क में ॾिसूं त अक्सर जेको फोकस आहे मीडिया जो, उहो फोकस आहे मुल्क जी जेका पॉलिटिकल सूरत हाल आहे। अॼु ख़ान साहब छा चयो, हुकूमत छा कयो, कंहिंजी मुक़ररी कॾहिं थींदी न थींदी, कंहिंजी थींदी नई थींदी, पुराणे खे एक्सटेंशन मिलंदी, इहो बहस आहे। इन समूरे बहस विच में घणो करे असीं इहो विसारे वेहूं था त हीअ जेका बरसाति थी ऐं उनखां पोइ जेका ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी आहे, उन सां करोड़े जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, उहे अञा ताईं पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि न आहिनि विया। उहे अञा ताईं खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि ऐं केतिरनि ई परेशानियुनि खे उहे माण्हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि परेशानियुनि में मुख्य परेशानी त ज़ाहिर ॻाल्हि आहे त हू पंहिंजनि घरनि खां बेघर थी चुका आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते हींअर बेयारो मददगार वेठा आहिनि। इहा वॾी परेशानी आहे, पर उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुनासिबु खुराक, मुनासिबु रिहाइश ऐं सिहत जूं सहूलियतूं न हुजणु, इहे तमामु अहम परेशानियूं आहिनि। छाकाणि त हींअर ताईं पीअण जो जेको साफ़ु पाणी आहे, उहो ताईं उन्हनि माण्हुनि खे न पियो मिले। उनजे करे उहे माण्हू मुख़्तलिफ़ जेके परेशानियूं आहिनि उनखे मुंहुं ॾियनि पिया। ऐं जेकॾहिं असीं ॾिसूं त हिन बरसाति ऐं ॿोॾि वारी सूरत हाल खां अॻु बि पाकिस्तान में महांगाई जी सूरत हाल का एतिरी बहितर कोन हुई, शयूं केतिरियूं सस्तियूं कोन हुयूं, पर बरसाति खां पोइ सूरत हाल वेतर तमामु घणी ख़राबु थी चुकी आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं असीं फोकस कयूं महांगाई जे हवाले सां, त महांगाई तमामु घणी वधी चुकी आहे। आम वाहिपे जी शयूं, पोइ उहे दालियूं हुजनि, चांवर हुजनि, खंड हुजे, पती हुजे, ऐं मेन शइ जेका हर माण्हू जे रोज़ानी जे इस्तेमाल में आहे, अटो, उहो तमामु घणो महांगो थी चुको आहे। ऐं हिन वक़्तु अटे जा जेके अघ आहिनि पाकिस्तान में, उहे पाकिस्तान जी तारीख़ में बुलंद तरीन सतह ते पहुची चुका आहिनि। याने सिंध में असीं जेकॾहिं ॾिसूं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अटो 116 खां 120 रुपयनि ताईं पर किलो जेको आहे फ़ी किलो विकिरो थिए पियो। ऐं कोयटा में जेकॾहिं साॻियो रेट असीं ॾिसूं त उते 130 खां 35 रुपया फ़ी किलो अटो जेको आहे उहो विकिरो थी रहियो आहे। ऐं अधु मण अटे जो जेको आहे उहो 2400 रुपयनि खां मथे जो थी चुको आहे सिंध में। ऐं ईअं KP ऐं बलोचिस्तान में सूरत हाल उनखां अञा वधीक ख़राबु आहे। सो सवाल इहो थो पैदा थिए त हीअ हुकूमत जी, असां चयोसीं पैरासिटामोल ऐं पेनाडोल जो जेको बहरान आहे, उन ते कंट्रोल न करे सघी आहे। हींअर ताईं डॉलर उन्हनि खां कंट्रोल में कोन पियो थिए। सो उहे एॾी वॾी महांगाई खे कीअं मुंहुं ॾींदा। ऐं अञा त बरसाति खे तमामु घटि टाइम थियो आहे। ऐं हिन बरसाति जे नतीजे में नुक़सानु इहो थियो आहे जो जेके एग्रीकल्चर जा जेके असांजा इलाइक़ा हुआ, उहे मुकमल तौर ते ज़राई इलाइक़ा, उहे पाणी हेठि आहिनि। ऐं हींअर साईं जेकॾहिं आम वाइपे जे शयुनि जी इहा सूरत हाल आहे, अटे जी इहा सूरत हाल आहे, त ईंदड़ कुझु ॾींहंनि खां पोइ या कुझु महीननि खां पोइ सूरत हाल किथे दंग कंदी। अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। छाकाणि त अञा ताईं ॿुधाए पियो वञे त सिंध जा खोड़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि, बल्कि 90% अहिड़ा इलाइक़ा आहिनि जितां पाणी बिल्कुलु बि न लथो आहे ऐं उनखे पाणी खे लहण में 6 महीना लॻी सघनि था। इन जो मतिलबु इहो आहे त सिंध में कणिक जी पोखाई कोन थी सघंदी। सारियूं तबाह थी चुकियूं आहिनि, टमाटर तबाह थी चुका, बसर तबाह थी चुका, भाॼियूं ॿियूं तबाह थी चुकियूं, मेवा तबाह थी चुका आहिनि। हाणे जेकॾहिं कणिक जी पोखाई नथी थिए, हींअर सां अटे जा अघ इहे आहिनि, सो अमीं अंदाज़ो करे सघो था त ईंदड़ महीने खां पोइ, 2 महीननि खां पोइ या 6 महीननि खां पोइ कणिक जी छा सूरत हाल हूंदी, अटे जी छा सूरत हाल हूंदी। ऐं पाकिस्तान में जेकॾहिं कणिक घुराई वेंदी आहे त उहो यूक्रेन वॾो मुल्क आहे जितां खां असां वटि कणिक ईंदी आहे। उते ऑलरेडी जेको आहे साल सवा खां जंग वारी सूरत हाल आहे रशिया ऐं यूक्रेन जे विच में। सो उतां खां कणिक अचण जो इम्कानु कोन्हे। ऐं ॿियनि मुल्कनि खां जेकॾहिं आई त उहा केतिरे महांगे अघ ते ईंदी ऐं छा उहा असीं अफोर्ड करे सघंदासीं, असांजी गवर्नमेंट अफोर्ड करे सघंदी, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। छाकाणि त इहे आम माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, उहे अञा ताईं गवर्नमेंट जी एजेंडा जो हिसो असांखे नज़र कान पिया अचनि। ऐं गवर्नमेंट जी हींअर ताईं वधि खां वधि फोकस जेको आहे उहो आहे वधि खां वधि इमदाद हासिलु कजे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां। ऐं जेका इमदाद आई आहे उनजी विरासत जेको आहे उन ते बि खोड़ सारा सवाल उथनि पिया। सिंध मां तमामु घणियूं शिकायतूं अचनि पियूं। सिंध जो वॾो वज़ीर चई चुको आहे त असांखे अञा ताईं कुझु न मिलियो आहे। सो माण्हुनि में जी बि इहा सूरत हाल आहे, सो वाक़ई माण्हुनि खे कुझु न मिली सघियो आहे ऐं उहे बेयारो मददगार आहिनि। सो हीउ तमामु वॾो हिकिड़ो जेको अलमियो आहे उहो जनमु वठे पियो। ज़राअत तबाह थी चुकी आहे ऐं सिंध जो जेको हारी आहे, ज़मींदार आहे, उनखे कीअं असीं पंहिंजनि पेरनि ते बीहारे सघूं था। उन्हनि खे पेरनि ते बीहारणु इन करे बि ज़रूरी आहे जो न रुॻो उहे पेरनि ते बीहंदा, पर समूरो मुल्क ही सूबो पंहिंजनि पेरनि ते बीहंदो। ऐं उहे हारी आहिनि जेके अन्न उपाइनि था, भाॼियूं उपाइनि था, ऐं जंहिंजे नतीजे में असांखे खुराक जूं इहे सभु शयूं मिलनि थियूं। सो उन्हनि माण्हुनि जे लाइ हुकूमत छा पई करे, छा करणु खपे, उनखे का प्लानिंग आहे या नाहे, उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़रई माहिर बि आहिनि ऐं आबादगार अॻवान आहिनि साईं ज़ुल्फ़कार युसफ़ानी साहिबु। उहे असां सां हिन वक़्तु हैदराबाद मां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। ज़ुल्फ़कार साहिबु, वॾी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं बि ॾिसो ही जेका समूरी सूरत हाल आहे, पहिरें जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं
त बरसाति ऐं उनखां पोइ जेके कट ॾिना विया या जेको पाणी नुक़सानु कयो आहे समूरे सिंध में, सो पहिरें जेकर उन ते ॻाल्हि कयूं त उनजा ज़रात ते केतिरा असर पिया आहिनि ज़ुल्फ़िकार साहिबु? महिरबानी सर, ज़रात ते न सिर्फ़ु इहो जेको सैलाब आया आहिनि उन्हनि वॾो नुक़सानु कयो आहे, पर उन खां पहिरीं जेके ग़ैर मामूली बारिशूं थियूं उन जे करे जेके असांजा उन वक़्तु मेजर क्रॉप्स पोखियल हुआ, फॉर एग्ज़ाम्पल जेको असांजे पाकिस्तान जो मेजर क्रॉप आहे कॉटन, जंहिंसां असीं फॉरेन अर्निंग करियूं था, उहो टोटल सिंध में तक़रीबन 90% तबाह थी वियो। प्लस उन वक़्तु असांजे सिंध में जेको हिन वक़्तु जेको वॾे में वॾो जेको क्रॉप पोखियो वेंदो आहे, जंहिंजे करे सिंध खे हिकिड़ी ख़ुशूसियत हासिल आहे पूरे पाकिस्तान में, त बसर जेको आहे सभ खां वधीक सिंध में पैदा थींदो आहे ऐं एक्सपोर्ट बि 90% बसर सिंध जो थींदो आहे। त उहो जेको आहे उहो बि तक़रीबन जेको पोखियल हो उहो तबाह थी वियो बारिशुनि में, ऐं जेके ॿाझारा बीठा हुआ, जेके ॿिज तयारु हुआ, उहो बारिशुनि जे करे उन लाइक़ ई न रहिया जो उन्हनि खे पोखे सघिजे। त उहो तक़रीबन बसरनि जो जेको नुक़सानु थियो आहे उहो 90 to 95% आहे। उन सां गॾु मिर्च हुआ, वॾी तइदाद में पोखियल मिर्च तबाह थी विया, टमाटे जो फसल, जेकियूं भाॼियूं पोखियल हुयूं उहे सभु तबाह थी वियूं। त इहो त इमीडिएट नुक़सानु थियो बारिश जे ग़ैर मामूली पवण जे करे। उन खां पोइ जेको लाखों एकड़ ज़मीन असांजी सैलाब जे अंदरि अची वई, जेकी ज़्यादातर सारियाल ज़मीन हुई, उन में सारियाल जो सॼो फसल असांजो हलियो वियो। सारियुनि ते जिते ॿोॾि जो पाणी न पायो आहे त ग़ैर मामूली बारिशुनि जे करे, ऐं पोइ वरी जिते जिते किथे सिम नाला टुटण जे करे बि सारियाल खे बि वॾो नुक़सानु पहुतो आहे। ऐं इन खां पोइ जेकर अॻियां वधी ॻाल्हि कजे त कणिक जो फसल जेको आहे उहो तक़रीबन तव्हां सम्झो त कणिक जो फसल तव्हांजो नवंबर जी शुरूआति खां सिंध में पोखियल शुरू थींदो आहे। असांजो जेको असेसमेंट आहे त ज़मीनूं पाणी जे हेठां आहिनि ऐं उन्हनि मां पाणी 10-15% ज़मीनुनि मां को नेकाल थी वञे त थी वञे, बाक़ी ज़मीनुनि मां 4 महीना 6 महीननि ताईं या 3 महीननि ताईं त हर हाल में पाणी नेकाल न थींदो। इन जो मतिलबु आहे त नवंबर डिसंबर जनवरी ताईं अगरि पाणी नेकाल नथो थिए त सिंध में कणिक जो जेको फसल आहे, जेको तमामु ज़रूरी आहे फूड सिक्योरिटी लाइ, उनजी ॿाहड़ थी पए। सही। त अव्हांखे लॻे थो त ईंदड़ 6 महीननि ते ही पाणी निकाल न थींदो, ऐं पाणी निकाल न थींदो त मतिलबु कणक बि पोखे न सघंदासीं। त पोइ कीअं त सूरत हाल ॾिसो, हींअर खां ई अव्हांखे नज़र अचे पियो त अटे जा जेके अघु आहे, अटे जो अघु सिंध में ॾिसूं था त 116 रुपयनि खां मथे आहे। कोयटा जो अॼु ख़बरूं हलनि पियो त 135 रुपयनि ताईं पर किलो थी चुको आहे हुते। त पोइ ईंदड़ ॾींहंनि में इहो केॾो वॾो बहिरान अव्हांखे नज़र अचे पियो या हिकिड़ो अलमियो कर खणंदे नज़र अचे पियो ज़ुल्फ़िकार साहिबु? बिल्कुलु साईं, बिल्कुलु कणिक जो वॾो बहिरान अचण वारो आहे। इन करे जो मतिलबु को शक कोन्हे त जेकियूं ज़मीनूं सैलाब जे अंदर में आयूं आहिनि या जिते सिम नाला टुटा आहिनि, उनजो पाणी अची वियो आहे, इहो 3-4 महीना 6 महीननि खां पहिरीं कोन सुकंदो। इन करे नवंबर जे वधि में वधि 30 तारीख़ या 15 दिसंबर ताईं साण कणिकूं पहुचंदियूं आहिनि, उन्हनि में कणिकूं कोन थींदियूं। बाक़ी जिते बारिश जो पाणी आहे उते थी सघे थो त उहो अॻियनि 15 ॾींहंनि में, महीने में वाउखु थी वञनि, उन्हनि मां पाणी ख़तमु थी वञे, उते कणिक पोखिजे। पर असीं नथा चई सघूं त 25% या 30% खां वधीक ज़मीन अहिड़ी दस्तियाब थींदी जंहिंमें कणिक पोखे सघिजे। कणिक जो तमामु वॾो बहिरान थींदो, ऐं कणिक जो बहिरान जो मतिलबु इहो आहे त पाकिस्तान फूड सिक्योरिटी जे मामले में हिकिड़ो तमामु घणो मोहताज थी वेंदो। असांखे कणिक ॿाहिरां घुराइणी पवंदी, उन में वॾा मसइला आहिनि। जो कणिक जेकी असांजी वधीक ईंदी आहे सॼी दुनिया में, उहो यूक्रेन ऐं इन्हनि रियासतुनि खां ईंदी आहे जिते अॼुकल्ह जंग पई हले, उतां जा रस्ता बि बंदि आहिनि। ऐं ॿियनि मुल्कनि मां कणिक घुराइण जी उते अॻई तमामु घणी महांगी आहे, उतां घुराइण जी असांजे मुल्क में सकत कोन्हे। त इहो तमामु वॾो हिकिड़ो बहिरान थींदो, जेको इक़्तिसादी बहिरान थींदो, फूड सिक्योरिटी जो बहिरान थींदो। त इनखे हुकूमत कीअं मुंहुं ॾेई सघंदी, जंहिंजे लाइ तमामु वॾी कोशिश जी ज़रूरत आहे। सही। अच्छा, हीउ जेको पाणी आहे या अव्हांखे कुझु नज़र अचे थो त इनखे कीअं निकाल कजे, या अहिड़ो को तरीक़ो जो अव्हांखे लॻे त पाणी जेकॾहिं हीअं निकाल थिए त 2-2.5-3 महीननि खां पोइ कुझु इलाइक़नि में अहिड़ी सूरत हाल जुड़े जो असीं उते कणिक जी पोखाई करे सघूं, अहिड़ा के एरिया अव्हांखे सुझनि था सूबे में? साईं ॾिसो, 2-3 ॻाल्हियूं आहिनि। हाणे हिकिड़ो जिते सैलाब जो पाणी आहे, सही, जेको तव्हांजो जेको सारियाल इलाइक़ो आहे, दादू लाड़काणे जे विच में जेको सॼो ॿुॾी वियो आहे, उहो त जॾहिं दरिया जा पाणी लहंदा उनजो लेवल ज़रूरु घटि थींदो आहे। अॼु ॿुधाइनि पिया लेवल किरियो आहे, ज़मीन मां पाणी
पर उहो पाणी जिते ज़मीन में बीह रहियो, तव्हां सम्झो अगरि हुते 6 फुट बीठो आहे, किथे 8 फुट बीठो आहे, किथे 12 फुट रिपोर्ट थिए पियो या 5 फुट 6 फुट, उहो लही फुट ॾेढ फुट ते ईंदो। उन खां पोइ त सवाइ उहो सुके या ड्रेन कयो वञे, ड्रेन केॾां कंदा, उहो हिकिड़ी जॻह ते त पाणी आहे कोन्हे, सॼे इलाइक़े में बराबरि पाणी आहे, त उनखे ड्रेन केॾां खणी वेंदा अथई, ड्रेन नथा करे सघूं। तंहिंजे करे उहो कुदरती अमल आहे त उहो आहिस्ते आहिस्ते थी ज़मीनूं कुझु अंदरि पाण में खणी वेंदी ज़मीन, कुझु एवोपरेट थी वेंदो, जंहिंमें काफ़ी वॾो वक़्तु लॻंदो। हा, बाक़ी जिते बारिशुनि जो पाणी आहे या जिते बारिश जो पाणी हेठाइनि में अची बीह रहियो आहे, उहो ड्रेन थी सघे थो। सरकार हिन वक़्तु जीअं मच्छर जूं मशीनूं वठे पई ऐं ॿिया इमदाद जा तरीक़ा ॻोल्हे पई, त इन सां गॾु गॾु आबादगारनि खे जिते जिते पाणी बीठो आहे त का सहायता ॾे, का मदद ॾे, उन्हनि खे वाटर पंप्स, पाणी छिकण जा जेके आहिनि पंप मुहैया करे, उन्हनि खे डीज़ल जी का सहूलियत मुहैया करे, छो जो महांगाई तमामु आहे। उहे त आबादगार वीचारा अॻे ई ॿुॾल आहिनि, उन्हनि जो त हड़ ॿुॾी वियो आहे। त हाणे मूंखे ॿुधायो, जिन जो सभु कुझु ॿुॾी वियो, उहे किथां पैसा आणींदा जो वरी पंप ख़रीद कनि, वरी उन्हनि लाइ डीज़ल ख़रीद कनि, वरी उन्हनि खे हलाइनि। त हिन वक़्तु गवर्नमेंट आहे, गवर्नमेंट खे त सही हिन खां अॻियां वधी बि मदद करणी पवंदी। फॉर एग्ज़ाम्पल, जॾहिं 2010-11 में पहिरीं सैलाब आयो, पोइ बारिशुनि तबाही कई, त उन वक़्त जी गवर्नमेंट असां आबादगार बोर्ड सां मिली करे 5 लख एकड़नि ते लाड़काणे खां वठी इहे इलाइक़ा सॼा ॿुॾी विया। उन्हनि ते कणिक जो टाइम निकिरी वियो, छो जो कणिक तव्हांजी वधि में वधि नवंबर जो महीनो या 15 दिसंबर ताईं पोखिजे थी। उन खां पोइ उन्हनि उन में सूरजमुखी जो फसल पोखरायो, जेको असां पाण आबादगार बोर्ड 5 लख एकड़नि ते पोखरायो, जंहिंसां उन्हनि आबादगारनि वीचारनि खे कुझु एतिरो पैसो मिलियो जो वरी अॻियूं फसलियूं पंहिंजूं खाए सघिया ऐं आहिस्ता आहिस्ता पेरनि ते बीठा। सही। त हाणे को अहिड़ो को इम्कान आहे जिन इलाइक़नि में पाणी निकिरे थो ऐं जेकॾहिं कणक जी पोखी नथी थी सघे, जीअं सूरजमुखी जो माज़ी में हवालो ॾियो पिया, त अहिड़ा के फसल पोखजनि जीअं कुझु न कुझु रिलीफ मिली सघे आबादगारनि खे? लॉस त तमामु घणो थियो आहे, पर उन्हनि खे कुझु जीअं फ़ाइदो पहुची सघे। सर, बिल्कुलु सर, असां इहो हुकूमत खां मुतालबो कयो आहे, हिन मीटिंग में बि ख़त बि लिखिया अथऊं त अगरि कणक पहिरीं त जिते कणक ज़मीन वांदी थिए उते उन्हनि ग़रीबनि खे ख़ाली कणक जो ॿिज ॾियो ऐं 2 बोरियूं DAP यूरिया जी ॾियो, ताकी उहो पोखनि। ठीकु आहे। नंबर ॿी ॻाल्हि, कणक जो टाइम निकिरी थो वञे त सूरजमुखी आहे, ॿिया तव्हांजा तेली ॿिज आहिनि जेके कैनोला वग़ैरह, उन्हनि जा ॿिज आबादगारनि खे मुफ़्त फराहम कया वञनि, क्वालिटी ॿिज, ताकी हुननि जो कुझु एवरेज लहे। ठीकु आहे। त उन सां इहो थींदो त उहे आबादगार भला मतिलबु अॻे जेतिरो रोज़गार न पैदा करे सघंदा, घटि में घटि इन क़ाबिल थी सघंदा त पंहिंजो अॻियूं फसल पंहिंजे पेरनि ते बि पोखे सघंदा। इहो हुकूमत जो फ़र्ज़ु आहे, असीं सम्झंदा आहियूं हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त हिन वक़्तु बहाली जो जेको अमल शुरू थींदो, उन में न सिर्फ़ु हिननि खे आबाद करणु, घरनि में हुननि जो रोज़गार जो, पर असुल वॾी ॻाल्हि त रोज़गार पंहिंजे पेरनि ते बीहनि, कमाई जे लाइक़ु थियनि। त उन लाइ ज़रूरी आहे त असांजी ॿहिराड़ी सॼी एग्रीकल्चर बेस्ड आहे, उन्हनि खे ज़राअत में वापसि आणण लाइ, उन जे बहाली जे अमल लाइ उन्हनि खे इन तरीक़े जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं ॿिछ, भाण, खेड़ी, इन लाइ उन्हनि खे इमदाद ॾिनी वञे, ताकी हिकु दफ़ा हू पंहिंजो फसल पोखे वञनि, उन खां पोइ हू कंहिंजा पिनड़ा कोन्हनि जो वरी उन्हनि खां ख़ैरात घुरनि। सही। ऐं अञा ताईं वफ़ाक़ी लेवल ते ॾिसूं, सूबाई लेवल ते को अहिड़ो रिलीफ पैकेज जेको आबादगारनि जे लाइ ऐलान हुजे, उहो असांखे थींदे नज़र न पियो अचे। त पाणी निकाल करण में उन्हनि जी कीअं मदद कजे, कहिड़ा ॿिज उन्हनि खे फराहम कजनि, भाण फराहम कजे, ट्रैक्टर फराहम कजनि, त नो डाउट जेको ज़राअत करिंगे जी हॾी आहे उनखे बहाल करे सघिजे, त को पैकेज जो ऐलान नज़र कोन पियो अचे ज़ुल्फ़िकार साहिबु? सर, हिन वक़्तु सॼो मसइलो आहे त रिलीफ कीअं कजे उन्हनि खे, पर आउं सम्झां थो हिननि खे गॾोगॾु इहो पैकेज करणु घुरिजे त जिते जिते पाणी वञे पियो, जिते जिते उन्हनि खे वापसि पंहिंजे घरनि में आणनि था, त उन्हनि खे अटो, कणक, अटो या जेको सीधो ॾियण सां गॾु गॾु उन्हनि खे पंहिंजी ज़राअत खे बहाल करणु सामान ॾियनि, ताकी हू परमानेंटली उन्हनि खे। ऐं उन सां थींदो छा जो न रुगो उन्हनि माण्हुनि खे फ़ाइदो थींदो, पर ही करोड़े माण्हू जेके इन फ्यूचर फूड सिक्योरिटी खे मुंहुं ॾियणु वञनि पिया, असीं उनखे कंट्रोल करे सघंदासीं। बिल्कुलु 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 ईअं ई थींदो। हिननि खे कोशिशि करणु घुरिजे त जेतिरो वधि खां वधि थी सघे 15 दिसंबर ताईं जेकियूं पंहिंजूं वांदियूं थियनि, आबादी जे लाइक़ु थियनि ज़मीनूं, उन्हनि में कणक जा ॿिज, उन्हनि जी खेड़ी, उन्हनि लाइ DAP यूरिया जो इंतज़ामु कयो वञे, भाणनि जो इंतज़ाम करे ॾियनि। उन खां पोइ अलाह ख़ैरु कंदो, असांजा आबादगार ॾाढा महिनती आहिनि, असांजा हारी, असांजो मज़दूर ॾाढो महिनती आहे। इंशाअल्लाह ताला हू हिकु दफ़ा पंहिंजे पेरनि ते बीह रहियो
त हू कंहिंजो मोहताज कोन थींदो, हुनखे पिनण जी आदत कोन्हे, हुननि हमेशह पंहिंजो रिस्क हलाल महिनत करे कमाए खाधो आहे। बिल्कुलु। त ज़ाहिर आहे हिन वक़्तु हिकिड़ी आफ़त आयल आहे त हुन आफ़त में कढण लाइ हुननि खे ख़ाली हिकिड़े सहारे जी ज़रूरत आहे त हिकु दफ़ा उन्हनि खे पंहिंजो फसल पोखण लाइ तव्हां मदद ॾियो, हिकु दफ़ा तव्हां उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारे छॾियो, उन खां पोइ इनशाला उन मां जेकी उपत उनखे ईंदी हू पाणे पंहिंजो साइकिल हलाईंदा ऐं तव्हांखे उन्हनि खे अॻियां हली का बि मदद ॾियण जी ज़रूरत न पवंदी, न बेनज़ीर इनकम सपोर्ट, न कंहिं क़िस्म जो को राशन वग़ैरह हुननि खे ज़रूरत कोन्हे। असांजे आबादगारनि खे जेकी मेन ज़रूरत आहे त हुननि जी पंहिंजी ज़राअत जेकी आहे उनखे बहाल करायो। सही। अच्छा ज़ुल्फ़िकार साहब, जीअं शुरूआत में मां ॿुधायो त कपह जो फसल तबाह थी वियो, सारियूं, मिर्च, टमाटर, भाॼियूं सभु कुझु तबाह थी वियो, ऐं मां ॿुधायो पियो त 2010 दौरान 5 लख एकड़ ज़मीन मुतासिर थी। त हींअर को अंदाज़ो आहे त ज़राअत खे केतिरो नुक़सानु थियो हूंदो जेकॾहिं असीं रुपीज़ में या काउंट कयूं, या एकड़नि जी ॻाल्हि कयूं त केतिरा लख एकड़ सिंध जी ज़मीन हींअर पाणी हेठि आहे, या जेके फसल मुतासिर थिया आहिनि, थुले लेखे के अंगखर आहिनि? सर हिकिड़ी ॻाल्हि त मूं 5 लख एकड़ चयो त असां 5 लख एकड़नि ते सूरजमुखी जो हा पोखराई ज़मीन त उन वक़्तु बि तक़रीबन इन खां घटि या थोरी वधि एतिरी साॻी, कोई चए पियो त ही त भाई हुन खां वधीक आहे, को चए थो बराबरि आहे, पर हाणे हू एकड़ेज में ॾिसिजे, पर ज़मीन जेकी बर्बाद थी आहे, तव्हां ॾिसो ज़िलनि जा ज़िला पाणी हेठि आहिनि, त इहा त को 20-25 लख एकड़ ज़मीन हूंदी आहे सम्झा थो जेकी हिन वक़्तु पाणी हेठि आहे। पर हाणे ॾिसो आबाद त उहा थींदी जंहिंमां पाणी सुकंदो वेंदो ऐं उहा खेड़ी जे लाइक़ु थींदी। त इहो हिकिड़ो माना अमल आहे जेके शुरू करिणो पवंदो। असीं इहो था चऊं त जंहिं इलाइक़े में 15 दिसंबर ताईं कणिक पाणी लही वञे, ज़मीनूं खेड़ी जे लाइक़ु थियनि, उते कणिक जो बिज ॾियनि ऐं उनजे पोखी लाइ उनजो भाण वग़ैरह ॾियनि ऐं खेड़ी वग़ैरह जा पैसा ॾियनि, ऐं पोइ उन खां पोइ जॾहिं टाइम निकिरी वञे हथु न कढनि, उन्हनि खे चवनि त बाबा जेके दिसंबर जे एंड में ईंदा, जनवरी में ईंदा, फेबरवरी उन वक़्त जा जेके फसलूं आहिनि उहे पोखिनि, जंहिंमें ज़्यादातर तेली बीज आहिनि, सूरजमुखी आहे, कैनोला आहे। इन तरीक़े सां हुननि खे आहिस्ते आहिस्ते पंहिंजे उन रिदम ते आणिजे ताकी हू पंहिंजे ज़राअत जे तरफ़, पंहिंजी पोखी जे तरफ़ वापसि अचनि। सही। तमामु घणी महिरबानी अव्हांजी ज़ुल्फ़िकार युसुफ़ाणी साहब, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, ज़ुल्फ़िकार युसुफ़ाणी साहब जो अव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं नो डाउट हिन वक़्तु सॼो मुल्क जेको आहे मुतासिर थियो आहे, पर सिंध सूबो तमामु घणो मुतासिर थियो आहे बरसाति ऐं उनखां पोइ जेका ॿोॾि वारी सूरत हाल आहे, ऐं जीअं असां इंट्रो में चयोसीं त उनजो ज़राअत ते जेको सिधो सो असरु पियो आहे, उन सां रुॻो आबादगार या ईअं खणी असीं चऊं जेके हारी आहिनि उहे मुतासिर न थिया आहिनि, पर इन फ्यूचर समूरो मुल्क जेको आहे खुराक जी खोट खे मोह ॾींदो, जंहिंसां हिकिड़ो वॾो अलमियो जेको आहे जनमु वठी सघे थो। सो हींअर खां ई गवर्नमेंट खे ज़रूरु उन ते सोचणु खपे त असांखे कीअं मोह ॾियणो आहे, छाकाणि त प्लानिंग जी खोट तमामु घणी असां वटि नज़र अचे थी, ऐं जॾहिं समूरी सूरत हाल कंट्रोल मां निकिरी वञे थी, पोइ वेही इजलास थियनि था त हाणे छा कजे। ऐं इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पिए त जेका गवर्नमेंट हींअर पैरासिटामोल ऐं पेनाडोल जे बहरान ते कंट्रोल नथी करे सघे, इन फ्यूचर जेकॾहिं अटे जो बहरान पैदा थिए थो, चांवरनि जो, दालनि जो, ओवरऑल जेका खुराक जी सूरत हाल आहे उनजो जेके बहरान थिए थो, त उनखे ई गवर्नमेंट कीअं मोह ॾींदी, सो उनजी प्लानिंग हींअर खां करणी पवंदी, न त हिकिड़ो वॾो इंसानी अलमियो जेको आहे उहो जनमु वठी सघे थो। ऐं जीअं ज़ुल्फ़िकार युसुफ़ाणी साहब या ॿिया जेके आबादगार आहिनि उहे ॿुधाइनि था त डिसंबर ताईं जन इलाइक़नि मां पाणी निकिरे थो, त उतां जे आबादगारनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारण जे लाइ हिकिड़े वॾे पैकेज जी ज़रूरत आहे, त जीअं हू पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे सघनि। उन सां न रुॻो उन्हनि हारियुनि खे, ज़मींदारनि खे फ़ाइदो थींदो, पर जेको समूरो मुल्क आहे उनखे असीं फूड सिक्योरिटी खां बचाए सघंदासीं। अदरवाइज़ हिकिड़ो वॾो बहरान जेको आहे उहो जनमु वठणु वञे पियो, जंहिंजो ज़रूरु अंदाज़ो हूंदो जेके मथीं लेवल ते माण्हू वेठा आहिनि, जेकॾहिं न आहे त उन ते हींअर खां असांखे प्लानिंग करणी पवंदी। हिते नाज़रीन वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकिड़ो ॿियो जेको वॾो बहरान जनमु वठे पियो हिन बरसाति ऐं ॿोॾि वारी सूरत हाल खां पोइ, उहो आहे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़ी चुकियूं आहिनि। डेंगी आहे, मलेरिया आहे, डायरिया आहे, चमड़ी जी ॿियूं खोड़ सारियूं बीमारियूं पखिड़िजी चुकियूं आहिनि, जंहिंमें वॾे तादाद में माण्हू जेके आहिनि मुतासिर थी रहिया आहिनि। हीअ बि तमामु हिकिड़ो वॾो अलमियो आहे, उन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनखे कीअं मोह ॾेई सघूं था, केतिरा माण्हू मुतासिर थियनि पिया, ऐं उन्हनि जे लाइ इलाज जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कबी, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।